वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु जमहूरियत जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिम ज़रदारी पारां जमहूरियत जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम साम्हूं आयो आहे। शहरनि खे बाइख़्तियार बणाइण, सियासी अमल खे हथी वठाइण में जमहूरियत जो अहम किरदारु आहे। सदर जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़नि अॻुवाननि मुल्क में जमहूरी अमल जी बहाली ऐं इस्तेहकाम लाइ नुमायां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। अवामी नुमाइंदगी ज़रिए जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ पॉलिसीज़ जी जोड़जक ऐं मुल्क जे अहम तरीन मसइलनि जी हल में पार्लियामेंट जो अहम किरदारु आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु जमहूरियत जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ ज़रदारी पारां जमहूरियत जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त शहरनि खे बाइख़्तियार बणाइण, सियासी अमल खे हथी वठाइण में जमहूरियत जो अहम किरदारु आहे। वधीक चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़नि अॻुवाननि मुल्क में जमहूरी अमल जी बहाली ऐं इस्तेहकाम लाइ नुमायां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। अवामी नुमाइंदगी ज़रिए जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ पॉलिसियुनि जी जोड़जक ऐं मुल्क जे अहम तरीन मसइलनि जी हल में पार्लियामेंट जो अहम किरदारु आहे।